नाज़रीन, घोटकी वेझो आदिलपुर में मुहर्रमुल हराम जे करबला जे शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। इमाम बारगाह जाफर सादिक अलैहिस्सलाम मां मातमी जुलूस बरामद थियो। मातमी जुलूस जे सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे मुश्ताक लगारी। सॼे मुल्क जी घोटकी में भी करबला जी शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। घोटकी भरसा आदिलपुर में इमाम बारगाह हजरत जाफर सादिक अलैहिस्सलाम का उस्ताद फकीर मोहम्मद शेख रहमतुल्लाह हैदरी शफकत हुसैन शाह मुमताज हुसैन शाह जी अगवानी में मातमी जुलूस बरामद कियो वियो, जिते अदादरन अदादारी करे सीना दनी जंजीरन ऐं छुरियुनि सां मातम कियो। उन सिलसिले में अमन मान जी सूरत-हाल के यकीनी बनाइण लाइ वॾे तादाद में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस सां गॾु रेंजर एहलकार पिणु मुक़रर थियल हुआ। उन मौके ते अदादरन ऐं डीएसपी घोटकी हाफिज़ अब्दुल क़ादिर चाचड़ ऐं एसएचओ आदिलपुर रिज़वान अहमद नारे जो आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इमाम हुसैन जेको आहे सिर्फ़ु शीयन जो इमाम न आहे, उहो इंसानियत जो इमाम आहे, मोहसिन इंसानियत आहे, जेको असांखे ज़मीर ज़िंदा कराए थो। जॾहिं बि इमाम हुसैन जा ॾियारा अचनि था, हर मुस्लमान जी वरी 12 महीननि लाइ दिलि ज़िंदा थी वञे त यज़ीद जेको हुयो नाक ते हुयो, इमाम हुसैन जेको आहे हक़ ते हुयो। हुन ॿुधायो जेको दीन इस्लाम आहे इहो बका जो दीन आहे, इहो क़यामत तो ही रहण वारो आहे। यज़ीद मलऊन तूं हिन खे ख़त्म न करे सघंदे, छो जे हिन में अल्लाह जी मदद असांखे हूंदी आहे। छो न असां घटि हुजूं, तुंहिंजी लख जी फ़ौज हुजे, इहा असांखे कुझु बि नथी करे सघे। असांखे मदद ख़ुदा जी हूंदी आहे। इहो हले थो चा कामल ते हलंदो रहंदो ऐं हुसैनियत ज़िंदाबाद आहे, यज़ीद मुर्दाबाद आहे। असां मालिकनि जी ड्यूटी ॾियूं था, जेतिरे ताईं ज़िंदगी आहे तव्हां क़यामत जेतिरे ताईं साहु आहे मालिकनि जी ड्यूटी ॾिनी आहे, ॾींदा रहंदा यार। सिक्योरिटी हवाले सां एसएचओ 4 सब इंस्पेक्टर 5 एएसआई 70 पीसी रेंजर्स जा जवान रेंजर जो डीएसआर साहब भी आहे, मां पाण भी आहियां ऐं तमामु सख़्तु इंतज़ामात कया नी ऐं सिक्योरिटी जे हवाले सां जीअं हर साल कंदा आहियूं हिन साल बि मिनी तरफ़ खां ब्लॉकिंग पॉइंट्स लॻायूं आहिनि, उते भारी तादाद में पुलिस मुक़ररु कई आहे। हिन जलूस के असां जेको आहे टेल हेड रूफटॉप ते पुलिस ॾिनी आहे, जंहिंमें 70 पीसी आहिनि, 7 सब इंस्पेक्टर आहिनि, 5 एएसआई आहिनि, 6-7 हेड कांस्टेबल आहिनि, जेके हिन रूट जी ड्यूटी लाइ मुक़ररु जेकॾहिं जंहिंजे लाइ असां को नाख़ुशगवार वाक़ियो पेश न अचे। अलहमदुलिल्लाह खेर खेर था पंहिंजे मंज़िल मकान ते पहुचंदा आहिनि। आख़िर में आदिलपुर जी मेन चौक ते मजलिस अज़ा मुनक़िद कई हुई, जंहिंखे मौलाना सरकार अली असदी ख़िताब कयो ऐं करबला जी शहीदनि खे लफ़्ज़नि जी भेटा पेश पिणु कई। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।